हैदराबाद में वासा मुलाजमन पारा पगार न मिलण खिलाफ फिल्टर प्लांट बंद करे एहतजाजी मुजाहिरो करे धरणो है। वासा जे मुलाजमन 9 महीनन का पगार न मिलण खिलाफ एहतजाज कंदे जामशोरो रोड ते कायम न्यू फिल्टर प्लांट बंद करे छॾियो, जे सबब शहर जी 60 सैकड़ो का वधीक आबादी के पीअण जे पानी जी फराहमी बंद थी वई। फिल्टर प्लांट बंद थियण खां पोइ वासा अख्तियार ऐं इंतजामिया में थरथरो मची वियो। वासा जे मैनेजिंग डायरेक्टर मुज़फ़र मेमण फौरी तौर एहतिजाज कंदड़ मुलाज़मन वटि पहुतो ऐं खेनि फिल्टर प्लांट खोलण लाइ राज़ी कंदो रहियो, पर मुलाज़मन फिल्टर प्लांट खोलण खां खुदो जवाब ॾेई छॾियो। मुलाज़मन जो चवणु आहे त 9 महीननि खां पगारूं न मिलण करे घरनि में फाका कशी वारी सूरत-हाल आहे, पर इंतजामिया खेनि पगारूं ॾियण लाइ तयार न आहे, जंहिं करे उन्हनि फिल्टर प्लांट बंद करे एहतिजाज कयो आहे। एमडी वासा मुज़फ़र मेमण जो चवण हो त मुलाज़मन जो एहतिजाज जायज़ आहे, पर कोरोना वायरस वारी सूरत-हाल में खेनि फिल्टर प्लांट बंद न करण घुर्जे। हुन चयो त मुलाज़मन खे पगार ॾियण लाइ समरी वॾे वज़ीर ताईं वियल आहे, जेका कुझु ॾींहनि में मंज़ूर थी वेंदी। असांजी कोशिश आहे त फिल्टर प्लांट चालू थिए त जीअं शहरियनि खे तकलीफ़ न अचे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk